बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करीम ते सिनसुकार दोस्त के साथ दिलदार आलम सलाम। ऐं निहायत मशहूरु आहियां पंहिंजे सभ जे प्यारनि दोस्तनि जो जेके मेड़ तालुके खां दादी तालुके खां ऐं स्मॉल सीनियर टीचर्स ऐं दस्तार जा हुआ ऐं गुरु साहब ऐं सचिन नसीर साहब ऐं इमरान गोरी साहब ऐं मांडाण जो हिस्सो बणिया मुंहिंजा साईं पेटेल तंज़ीम के हवाले से कुछ अवां सां शेयरिंग कंदुसि। तंज़ीम के हवाले से असांखे का ॻाल्हि पेटेल तंज़ीम छा आहे। जेॾी महिल असांखे ख़बर पई त पेटेल एशिया जी तंज़ीम आहे, उहा तंज़ीम तक़रीबन रुगो पंहिंजे एकाउंट न पंहिंजे साथियुनि जे लाइ न पर गस्ता सां बि गॾिजी ऐं समाजियात जे हवाले सां ॿियनि सां बि गॾिजी उन्हनि जा मसइला हल करण में अहम किरदारु अदा कया। पर बदकिस्मती जेॾी महिल असां 2014 में अपॉइंटमेंट थियासीं त पेटेल तंज़ीम धड़ाबंदी जो शिकार हुई ऐं हर को पंहिंजे हवाले सां पियो हले। पोइ ॾिसूं पिया त कहिड़ो अॻवान कहिड़े तरीक़े सां कमु पियो थो करे। असांजो साईं शफ़ी मनसद साहिब सां को वास्तो कोन हो, न ई असांजी साईं सां मुलाक़ात हुई त साईं सां मिलूं। टेलीफोनिक साईं सां राब्तो थियो। साईं असां नौजवान NTS में अपॉइंटमेंट थिया आहियूं। 2008 जा उस्ताद अपॉइंटमेंट थिया आहिनि। उन्हनि बि तहरीकूं हलायूं हुयूं, पंहिंजा मसइला हल कया। तव्हां असांजो साथ ॾियो। असांजो मेन मसइलो आहे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां कंफर्मेशन ऐं रेगुलराइज़ेशन जे हवाले सां मुक़ररु तारीख़ में पक करणु साईं जो ऐं उनजी तहरीक जो इंशाअल्लाह ताला जल्दी आगाज़ कंदुसि ऐं दादू छा पर सिंध जो हर हिकु तालुको ऐं ज़िलो ऐं विज़िट कंदुसि। साईं शफ़ी मनसद साहिबु 2015 या 16 में मूंखे यादि न आहे साल साईं शहीद मखदूम बलाल साहिब जी दरगाह ते ज़ियारत करणु आयो। साईं सां उते पहिरीं मुलाक़ात थी। साईं सां तारीफ़ करायासीं। साईं खे साईं असांखे जेको मेन असांजो मसइलो आहे मुक़ररी वारी तारीख़ ऐं रेगुलराइज़ेशन जे हवाले सां साईं इन शइ खे मद्देनज़र रखंदे पंहिंजी सिंध सॼे में मेड़ा खां कोठाए ऐं हिकिड़ो तमामु बहितरीनु प्रोग्राम कयो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार खां कराची पहिरें पंधु साईं निकितो कंफर्मेशन कराइण। इन कंफर्मेशन में असांजी NTS एक्शन कमेटी ठही हुई जंहिंमें असांजी लीडिंग था कनि साईं सूफ़ी सरमंद वारा साईं अमानुल्ला वारा ऐं उन टाइम ते तव्हां दोस्त बि असां सां गॾु हुयो। असां बि तव्हां सां गॾु हूंदा हुआसीं हिन प्रोग्राम में त साईं वारनि सां असां गॾियासीं कराची प्रेस क्लब ऐं उते जेके तकलीफ़ूं ऐं अज़ियतूं आहियूं उहे कंहिंखां रुजियूं न आहिनि। बिस्मिल्लाह साहब बिल्कुलु कराची में जेलनि में असांखे कैद कयो वियो, तकलीफ़ूं सठी वियूं ऐं उन खां पोइ साईं वारनि खे ईअं फॉर्मेलिटी अथनि तव्हां असांखे सिर्फ़ु 7 ॾींहं ॾियो त असां तव्हांखे रेगुलराइज़ेशन तव्हांखे लेटर ॾींदासीं। साईं जो 7 ॾींहं ॾींदासीं बिल्कुलु तव्हांखे, पर असां प्रेस क्लब ते सुम्हंदासीं। असां हितां वापसि न वेंदासीं जे तव्हां इन शइ ते बीहो था त असां एग्री आहियूं। पोइ उन्हनि ॻाल्हियुनि ते कोन बीठा। पोइ असीं हितां CM हाउस मूव कयोसीं। पोइ उते तमामु सख़्तु तशदुद थियो ऐं उन खां पोइ गवर्नमेंट तहरीक में अची वई ऐं साईं वारनि खे नोटिफिकेशन मिलियो रेगुलराइज़ेशन जो। ऐं ॿियो अहम मसइलो हुयो उस्तादनि जो 16 ग्रेड 16 स्केल जो हिननि खे पहिरियां 16 ग्रेड मिली चुको आहे। और हुन में कंडीशन हिकिड़ी अहिड़ी आहिनि त जेके उस्ताद अपॉइंटमेंट 9 में थिया आहिनि उन्हनि खे 16 ॾिनो वञे, बाक़ी ॿियनि खे न ॾिनो। हाणे असल में सीनियर जेके बि टीचर भर्ती थिया हुआ सभु 7 ग्रेड में भर्ती थिया हुआ। कंडीशन अहिड़ी बि लॻे केरु बि 16 में कोन पहुचे। साईं वारनि को पनो फाड़े हायर अथारिटी मूं ॾिसण लाइ मोकिली वठणु न खपे। असांखे विदाउट कंडीशन पेपर ॾियो त असां पंहिंजे उस्ताद खे 16 स्केल वठी ऐं अलाह जी महिरबानी सां तव्हां दोस्तनि ॾिठो त साईं 16 स्केल में तव्हां दोस्तनि खे सीनियरनि खे वठी ईंदो ऐं असां जूनियरनि खे रेगुलराइज़ेशन करायो। त ऐं जिते बि कंहिं मेड़ा में खिताब कंदो आहियां या कुझु लफ़्ज़ कंदो आहियां रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो दातार आहे, पर कंफर्मेशन जो किरदारु साईं शफ़ी मनसद साहिब आहे।